गुज मां मांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया शहबाज़ अली मल्हा। सारियुनि जे फसल लहण सां ई वापारियुनि में ऐं मिल मालिकनि जी हिक हठी ऐं सारियुनि जी अघ में लाथ ख़िलाफ़ यूनियन काउंसिल गुजो पलीजाणी गुलमंडा ऐं आसपास जे वॾे अंग में आबादगारनि ऐं हारियुनि तरफ़ां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। इन सिलसिले में पीर अब्दुल्ला शाह जिलानी, वॾेरो आलम सालार जोखियो, बशू मेमण, वज़ीर सालार, नूर मोहम्मद शेख, बिलावल जामरी, हाजी मीर हसन जोखियो, कामरेड गुलाम नबी सुमरो, आफ्ताब मेमण, गुल हसन हालाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में गुज शहर में मोटियाणी शॉपिंग मॉल शॉपिंग सेंटर खां प्रेस क्लब गुजो आॾो क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वियो। धरणे दौरान आबादगारनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुस्तसिल एहतजाजनि जे बावजूदि सिंध हुकूमत सारियुनि जे अघ में लाथ ऐं आबादगारनि जे मुआशी क़त्ल आम जो नोटिस नाहे वरितो, जंहिं करे सिंध जा आबादगार ऐं हारी रोडनि ते एहतजाज करण ते मजबूर आहिनि। आबादगारनि चिताव ॾिनो त जेकॾहिं हुकूमत सारियुनि जो मुनासिब अघ मुक़ररु न कयो त एहतजाजनि आबादगार सारियूं विकिरो करण बजाए पंहिंजी फसलुनि खे रोडनि ते बाहि ॾेई साड़ींदा।